नाज़रीन, पाकिस्तान में दहशतगर्दी के वाक़िअनि में अमरीकी हथियार इस्तेमाल थियण जो इंकशाफ थियो आहे। अहिड़ा सबूत पिणु साम्हूं अची विया आहिनि। रिपोर्ट में इंकशाफ कयो वियो आहे त 12 दिसंबर ते DI खान हमले में अमरीका जा हथियार इस्तेमाल थिया। 12 जुलाई ते ज़ोब गैरिसन ते हमले में भी TTP अमरीकी हथियार इस्तेमाल कयो। रिपोर्ट मूजिब 6 दिसंबर ते अमरीकी हथियारनि सां लैस TTP जे दहशतगर्दनि चित्राल में 2 फ़ौजियुनि चौकियुनि ते हमला कया। 4 नवंबर ते मियांवाली एयरबेस ते हमले में दहशतगर्दनि वटां हथ कयल हथियार गैर मुल्की साख्त जा हुआ। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त BLA बि अमरीकी हथियारनि सां फरवरी में नौशकी ऐं पिनगोर में भी FC जे कैंपुनि ते हमला कया हुआ। नाज़रीन, असां के भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त पाकिस्तान में दहशतगर्दी के वाक़िअनि में अमरीकी हथियार इस्तेमाल थियण जो इंकशाफ थियो आहे। अहिड़ा सबूत पिणु साम्हूं अची विया आहिनि। रिपोर्ट में इंकशाफ कयो वियो आहे त 12 दिसंबर ते DI खान हमले में अमरीका जा हथियार इस्तेमाल थिया। 12 जुलाई ते ज़ोब गैरिसन ते हमले में भी TTP अमरीका जा हथियार इस्तेमाल कया। रिपोर्ट मूजिब 6 दिसंबर ते अमरीकी हथियारनि सां लैस TTP जे दहशतगर्दनि चित्राल में 2 फ़ौजी चौकियुनि ते हमला कया। 4 नवंबर ते मियांवाली एयरबेस ते हमले में भी दहशतगर्दनि वटां हथ कयल हथियार गैर मुल्की साख्त जा हुआ। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त BLA भी अमरीका हथियारनि सां फरवरी में नौशकी ऐं पिंगोर में FC जे कैंप ते हमला कया हुआ।